अवांखे ॿुधाईंदा हलूं। खैरपुर में खुराक खाते जे मुलाज़िमनि पारां गोदामनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ रैली कढी वई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे शकील जावरी। खैरपुर में खुराक खाते जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता ऐं फूड जे गोदामनि ते थियल कब्ज़नि ख़िलाफ़ फूड ऑफिस खां प्रेस क्लब खैरपुर ताईं रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुलाज़िमनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा जेके मेन मसइला आहिनि त उहे हिकिड़ा इहे आहिनि त असांजा वर्दी अलाउंस जेको आहे कुझु ज़िलनि में ॾिनो थो वञे, जिथे ॾिनो थो वञे उते बि माना न हुजण जे बराबरि आहे। हींअर महांगाई जो दौरु आहे, माना दर्जी जी जेका सिलाई आहे उहा ई जेको आहे 1200 रुपया वॻे जी सिलाई थी थिए पई, त असांखे उन जॻह ते 500 रुपया ॾिना था वञनि। ऐं ॿियो असांजा पढ़ियल लिखियल मुलाज़िम जेके असांजा नंढा मुलाज़िम चौकीदार आहिनि, उन्हनि जो रूल मुताबिक़ जेको आहे त हर 3 साल DPC वेहंदी। उहो कुझु साल 8-9 साल थी विया आहिनि उनखे उहा DPC वेठी, पर उन में बि चोर दरवाज़े खां सिफारसी माण्हू जेको आहे सो सीनियरिटीअ जी लताड़ करे अॻिते आया। 5-6 साल असांजो एहतजाज हले थो पियो। असां सां जेको आहे सिंध हुकूमत जो माटली वारो माहवारो शुरू आहे, जेके 2-3 डिपार्टमेंट आहिनि जिन्हनि खे टाइम स्केल ॾिनो वियो आहे ऐं असांजो टाइम स्केल वज़ीर आला बि करे छॾियो आहे, पर फाइनेंस वारो सेक्रेटरी साहिबु जेको आहे रखियो वेठो आहे गोॾे जे हेठां ॾयूं, उहो बि असांजो नथो थिए। असांजा पढ़ियल लिखियल जेके आहिनि चौकीदार, लोअर स्टाफ, पटियाला, नंढा मुलाज़िम जेके बि आहिनि उहे वीचारा वेठा आहिनि। रोज़ आसरनि में DPC अॼु थी वेहे, सुभाणे थी वेहे। वॾनि मुलाज़िमनि जा जेके करप्शन था कनि उन्हनि जा प्रमोशन थियनि था। असां नंढनि मुलाज़िमनि सां नाजाइज़ी आहे। खुराक खाते जे मुलाज़िमनि जो चवणु आहे त जाइज़ मुतालबनि जी मञता ताईं संदन एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जावरी, आवाज़ TV, खैरपुर।